ख़ुदकशी सिर्फ़ ऐं सिर्फ़ जिस्म जो हिकिड़ो साह खणण वारो प्रोसेस ख़तमु थियण वारो न हूंदो आहे। ख़ुदकशी उमेदुनि जी हूंदी आहे, ख़ुदकशी ख़्वाबनि जी हूंदी आहे, ख़ुदकशी मुस्तक़बिल जी हूंदी आहे, ख़ुदकशी मैरिट जी हूंदी आहे, ख़ुदकशी जेको नौजवान ख़्वाब ॾिसे थो त हू हिकिड़ी नौकिरी इज़त वारी वठी, सभु नौकिरियूं इज़त वारियूं आहिनि, पर हू हिकिड़ो चए थो त मुंहिंजो इहो गोल आहे त मूंखे हिते नौकिरी मिले, पर उनखे उहो इंसाफ़ नथो मिले, त ख़ुदकशी इंसाफ़ जी हूंदी आहे। ख़ुदकशी असांजी मुस्तक़बिल जी आहे, ख़ुदकशी ईंदड़ जनरेशन जेका उमेद खणी अचे थी उन जी आहे। असां उन ख़ुदकशी ते कोन था ॻाल्हायूं, पर असां इहो ज़रूरु चऊं था त हा हिते हर हिकिड़े मिंट में माण्हू या त पोइ हर कलाक में 9 माण्हू ख़ुदकशी जी कोशिशि कनि था, पर आए ॾींहुं जॾहिं असां अखि खोलूं था त असांखे नाउमीदी सां हिन मुआशिरे में जॾहिं असांखे इंसाफ़ कोन थो मिले, जॾहिं असांखे ख़बर आहे त असांजी आवाज़ अॻियां कोन ॿुधी वेंदी ऐं जॾहिं आवाज़ असां कयूं था त असांजी आवाज़ खे दॿायो वेंदो। इहा ख़ुदकशी आहे। मूंखे लॻे थो असांखे इन ख़ुदकशी ते ॻाल्हाइणो पवंदो। जॾहिं मैडम ॻाल्हाइनि पिया त जॾहिं हू चवनि पिया त हिकिड़े वालदेन ऐं औलाद जो जेको रिलेशन हुजणु खपे, उन ई तालुक़ खे मां हुकूमत ऐं अवाम जो तालुक़ सां सम्झां पई। असांजी हुकूमत जॾहिं पाण इलेक्शन हाराईंदी, उनजे घरनि खे बाहियूं लॻंदियूं त असेंबली उथी करे कमिटी जोड़दी, पर हिते मुंहिंजो नौजवान नसुल सां नाइंसाफ़ी थिए थी, केरु पुछण वारो न आहे, उन्हनि खां केरु पुछण वारो न आहे। हिते आए ॾींहुं एतिजाज था थियनि, SPSC असांजे साम्हूं आहे, उनजे मुस्तक़बिल सां जेका खिलवाड़ थिए थी, पर उते एतिजाज करे रोडनि ते निकिरी करे उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणो थो पए त ख़ुदारा तव्हांजो कमु इहो आहे, त तव्हांजो कमु आहे त माण्हुनि खे इंसाफ़ ॾेई सघो। नौजवान ओसि ताईं पुॼे थो या नथो पुॼे, इहो पंहिंजो नौजवान जी महिनत आहे। इन ख़ुदकशी जो केरु जवाबदार थींदो? तव्हां कमिटियूं जोड़ो था जिते तव्हांजा पंहिंजा पर्सनल इंट्रस्ट हूंदा आहिनि, पर हिते सिंध में औरतुनि सां जेको नाइंसाफ़ी थिए थी, इहा ख़ुदकशी न आहे। उनजी आवाज़ ॿुधी थी वञे। छा गुलाम जो वाक़ियो ख़ुदकशी न आहे? ख़ुदकशी आहे। उन चयो, उन खुले वाक़े चयो त मूंखे मारे छॾंदा, पर पोइ बि मां वञा थी। उन सिस्टम उनखे ख़ुदकशी करण ते ऐं उन्हनि माण्हुनि उनजे इंसाफ़ जी ख़ुदकशी ते उनखे मजबूर कयो। असांजे बारे में कोन था ॻाल्हायूं। असां तॾहिं हाय घोड़ा कंदा आहियूं जॾहिं कंहिंजी मौत थींदी आहे। उन ई ख़ुदकशी जेका मीरपुर ख़ासि में हिकिड़ी नौजवान डॉक्टर कई, पर जेकॾहिं उहा डॉक्टर ॿाहिरि अचे हा ऐं उहो ॿुधाए हा त असांजी पंहिंजी मीडिया ई ट्रोल उन ते करे, उन ते सवाल करे, तूं वटि सबूत कहिड़ा आहिनि, ऐं उनखे कटेड़े में रखी करे उनजी कैरेक्टर एसिसिनेशन थिए हा, त इन खां पहिरीं असां ॻाल्हायूं त हिकिड़ो जॾहिं अवाम हिन शइ मां वेंदो आहे त उहो पूरो सिस्टम जुड़ंदो आहे, ऐं समाज जेको पूरो नाउमीदुनि ते जुड़ियल हुजे ऐं समाज एतिरो फ्रस्ट्रेटेड हुजे त उन जे कारण ते ॻाल्हाइण तमामु ज़रूरी आहे। छो त असांखे ख़बर आहे त इहे कुधा कम थियनि था समाज में, असांखे ख़बर आहे त इहे ज़ुल्म थियनि था, असांखे ख़बर आहे त मौत थिए थी, असांखे ख़बर आहे नाइंसाफ़ी थिए थी, असांखे ख़बर आहे त नौजवाननि वटि उमेद न आहे। जेकॾहिं हाणे बि नौजवाननि खे को बि मौक़ो मिले त हू वीचारा बोट ते चढ़ी करे बि ॿिए मुल्क वञण लाइ तयारु थी वेंदा, पर हितां निकिरण जी कोशिशूं कंदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त असां रोडनि ते अची करे बाहियूं ॾींदासीं, रोड ब्लॉक कंदासीं, पोइ बि असांजी आवाज़ न ॿुधी वेंदी।